अस्सलाम वालेकुम। आवां हाँ अमजद अली कलवर। अवां खे करियर कार्नर ऑनलाइन अकेडमी में भली कार। अॼु असांजो टॉपिक आहे ज़र्फ़। ज़र्फ़ जी माना हूंदी आहे थांव। ऐं जॾहिं असां हिन लेक्चर में जेको डिस्कस कंदासीं, जेको बहस मुबाहिसो हूंदो उहो ज़र्फ़ ते हूंदो ऐं उन जा क़िस्म बि असां पढ़ंदासीं। त सभ खां पहिरियों अचो त ज़र्फ़ जी जेका डेफिनेशन आहे उनखे ॾिसूं था। अहिड़ा लफ़्ज़ जेके फ़इल, हाणे हिन में छा थो चवे, फ़इल चए थो। अहिड़ा लफ़्ज़ जेके फ़इल सिफ़त ऐं ॿिए ज़र्फ़ सां, जेके फ़इल सां बि सिफ़त सां बि ऐं ॿिए ज़र्फ़ सां छा करनि, लाॻापो ॾेखारनि। त जेको लाॻापो त ॾेखारनि, पर उन लाॻापे ॾेखारण मां जेका ख़बर पवे असांखे, छा जी ख़बर पए, वक़्त जी ख़बर पए, जाइ जी ख़बर पए, रीत जी ख़बर पए, इनकार जी ख़बर पए, क़दुर जी ख़बर पए या अंदाज़ जी ख़बर पए। त उहे लफ़्ज़ जेके इन्हनि शयुनि जी माना ॾेखारनि था ऐं उहे लाॻापो कंहिंसां ॾेखारनि था, फ़इल सिफ़त या ज़र्फ़ सां, त उन्हनि खे असां चवंदा आहियूं ज़र्फ़। ठीकु आहे। हाणे अचो त ॾिसूं था त कहिड़ा लफ़्ज़ वक़्त जी माना ॾेखारीनि था, कहिड़ा लफ़्ज़ जाइ जी माना ॾेखारीनि था, कहिड़ा लफ़्ज़ रीत जी माना ॾेखारीनि था, कहिड़ा लफ़्ज़ इनकार जी माना ॾेखारीनि था ऐं कहिड़ा लफ़्ज़ क़दुर ऐं अंदाज़ जी माना ॾेखारीनि था। पर उहे साॻे ई वक़्तु लाॻापो बि ॾेखारींदा आहिनि कंहिं ज़र्फ़ सां या सिफ़त सां या फ़इल सां। सभ खां पहिरियों अचो ॾिसूं था वक़्त जे हवाले सां। त हाणे कहिड़ो लफ़्ज़ आहे, फ़र्ज़ु कयो मां हिते हिकिड़ो जुमिलो लिखां थो त अॼु टेस्ट आहे। जॾहिं त असांखे ख़बर आहे हिन जुमिले में आहे जेको आहे उहो छा आहे, फ़इल आहे। छा आहे, फ़इल आहे। ऐं फ़इल मां का ख़बर नथी पवे, पर जॾहिं त टेस्ट जे बारे में ख़बर पए थी, टेस्ट जो वक़्तु कॾहिं आहे, अॼु। टेस्ट जो वक़्तु कॾहिं आहे, अॼु। त हाणे जेको हे अॼु ज़ाहिर करे थो, माना कंहिंजी ॾेखारे थो, वक़्त जी आहे, फ़इल आहे। पर अॼु जेको आहे ज़र्फ़ आहे, जेको असांखे छा जी माना ॾेखारे थो, वक़्त जी। त जेका टेस्ट आहे उहा कॾहिं आहे, अॼु आहे। ठीकु आहे। उन खां अलावा ॿियो जुमिलो ॾिसो। फ़र्ज़ु कयो मां हिते लिखां थो, उस्ताद हाणे वियो। हाणे हिते ॾिसो, हे उस्ताद आहे। ठीकु। ऐं उस्ताद छा आहे, असांजो नाउन आहे, इस्म आहे। जॾहिं त वियो छा आहे, उहो फ़इल आहे। ऐं हाणे जेको आहे उहो छा खे ज़ाहिर करे थो, वक़्त खे ज़ाहिर करे थो। त कहिड़े वक़्तु, हाणे वियो न। टेस्ट कॾहिं आहे, कहिड़े वक़्तु आहे टेस्ट, उहो अॼु आहे। उस्ताद कंहिं महिल वियो, हाणे वियो। त हाणे जेको आहे उहो छा खे ज़ाहिर करे थो, वक़्त खे ज़ाहिर करे थो। त इहो हाणे छा आहे, ज़र्फ़ आहे। अॼु छा आहे, ज़र्फ़ आहे। ठीकु आहे। उन खां अलावा अचो त जाइ जी ॾिसूं, कहिड़ा लफ़्ज़ माना ॾेखारनि था। हाणे फ़र्ज़ु कयो मां हिते जुमिलो लिखां थो, ख़ुशबू। ख़ुशबू उहा न जेका असांखे ईंदी आहे, स्मेल वग़ैरह। ख़ुशबू जी ॻाल्हि आहे त ख़ुशबू कंहिं छोकिरी जो नालो आहे। ठीकु आहे। ख़ुशबू हेठि बीठी आहे। असांखे ख़बर आहे बीठी आहे जेको आहे उहो त फ़इल आहे। ख़ुशबू जेको आहे उहो इस्म आहे। पर उहा ख़ुशबू बीठी आहे, बीठी किथे आहे, जॻह कहिड़ी आहे, उनजी जाइ कहिड़ी आहे, हेठि। ख़ुशबू किथे बीठी आहे, हेठि बीठी आहे। त हाणे इहो कोई हेठि आहे, उहो जाइ खे ज़ाहिर करे थो। ऐं इहो लाॻापो कंहिंसां ॾेखारे थो, हेठि छा आहे, बीठी आहे न, हेठि बीठी आहे। त इहो हेठि फ़इल सां लाॻापो ॾेखारे थो, कंहिंसां, फ़इल सां लाॻापो ॾेखारे थो। साॻे तरीक़े सां अॼु टेस्ट आहे यानी, ठीकु आहे, इहो कंहिंसां लाॻापो ॾेखारे थो, फ़इल सां लाॻापो ॾेखारे थो। हाणे वियो, कंहिं महिल वियो, हाणे वियो। ठीकु। त हाणे इहे जेके लफ़्ज़ आहिनि लाॻापो बि ॾेखारीनि था ऐं वक़्त जी ऐं जाइ जी माना बि ॾेखारीनि था। त इहे छा आहिनि, ज़र्फ़ आहिनि। साॻे तरीक़े सां अगरि ॿियो जुमिलो लिखूं था, फ़र्ज़ु कयो मां लिखां थो, अमजद मथे आहे। त हाणे हिते ॾिसो, आहे छा आहे, फ़इल आहे। अमजद छा आहे, इस्म आहे। ऐं मथे जेको आहे उहो छा खे ज़ाहिर करे थो, जाइ खे ज़ाहिर करे थो। अमजद किथे आहे, मथे आहे, जाइ खे ज़ाहिर करे थो। त हाणे मथे, हेठि,
इहे ॿई जेके आहिनि जाइ खे ज़ाहिर कंदा, इन करे इहे छा आहिनि, ज़र्फ़ आहिनि। ऐं अॼु हाणे इहे वक़्त खे ज़ाहिर कंदा, इन करे बि छा आहिनि, इहे ज़र्फ़ आहिनि। साॻे तरीक़े सां जॾहिं असां रीत जी ॻाल्हि कंदासीं, त रीत में असांखे ख़बर पवंदी। फ़र्ज़ु कयो मां लिखां थो घोड़ो तेज़ डोड़े थो। डोड़े थो पर कीअं डोड़े थो, रीत कहिड़ी सां डोड़े थो, तेज़ डोड़े थो। त हाणे जेको तेज़ आहे उहो बि छा आहे, उहो रीत खे ज़ाहिर करे थो। तेज़ छा आहे, ज़र्फ़ आहे। साॻे तरीक़े सां मां अगरि ॿियो को जुमिलो लिखां थो, हाथी आहिस्ते आहिस्ते हले थो। त हाणे हाथी हले त थो, कीअं हले थो, आहिस्ते हले थो। त हाणे इहो आहिस्ते आहे, उहो असांखे ख़बर पए थी न कहिड़ी रीत हले थो, आहिस्ते हले थो। ऐं घोड़ो कहिड़ी रीत हले थो, तेज़ हले थो। त हाणे इहे रीत जेके ज़ाहिर कनि था, त उहे लफ़्ज़ बि छा हूंदा आहिनि, उहे बि ज़र्फ़ हूंदा आहिनि। यानी कि तेज़, आहिस्ते, इहे छा आहिनि, ढरो, त इहे ज़र्फ़ खे ज़ाहिर कनि था। अचो उहे लफ़्ज़ ॾिसूं जेके इनकार खे ज़ाहिर कनि था। हाणे फ़र्ज़ु कयो मां हिते लिखां थो, अॼु अवेस ऑफिस न वियो। अॼु अवेस ऑफिस न वियो, जंहिंमो इनकार जी माना निकिरे। हाणे मिसाल हे जेको न आहे न, इहो छा आहे, इहो असांजे इनकार जी माना ॾेखारे थो। त हाणे इहो बि छा आहे, इहो असांजो ज़र्फ़ आहे। न, हा, सॉरी, जेके न वारा इनकार वारी माना ॾेखारनि त इहे छा आहिनि, इहे असांजा ज़र्फ़ हूंदा आहिनि। उन खां बाद में ॿियो अचो जुमिलो ॾिसूं था। मिसाल मां लिखां थो, तस्मीना खे फिज़िक्स सम्झ न आई। ठीकु आहे, तस्मीना खे फिज़िक्स सम्झ में न आई या सम्झ न आई। त हिते जेको आहे इनकार जी माना कहिड़ो लफ़्ज़ ॾेखारे थो, न, या हिते को न हुजे, न को हुजे, त इहे छा आहिनि, इनकार जी माना ॾेखारनि था। त उहे लफ़्ज़ छा हूंदा आहिनि, उहे असांजा ज़र्फ़ हूंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे अचो ॾिसूं था त के अहिड़ा लफ़्ज़ बि हूंदा आहिनि जेके असांखे क़दुरु या अंदाज़ जी माना ॾेखारींदा आहिनि। हाणे क़दुरु या अंदाज़ जी माना कहिड़ा लफ़्ज़ ॾेखारींदा। हाणे मिसाल मां चवां थो, माकोड़ी तमामु आहिस्ते हले थी। माकोड़ी तमामु आहिस्ते हले थी। हाणे हिते जेको तमामु लफ़्ज़ आहे उहो छा खे ज़ाहिर करे थो, इहो उनजी क़दुरु खे या अंदाज़ खे। अंदाज़ कहिड़ो आहे उनजे हलण जो, तमामु आहिस्ते। हाणे आहिस्ते बि ख़ुदि छा आहे, ज़र्फ़ आहे। पर मां तव्हांखे ऑलरेडी ॿुधायो लफ़्ज़ जेके फ़इल सिफ़त ऐं ज़र्फ़ ॿिए ज़र्फ़ सां लाॻापो ॾेखारनि। हाणे ॿिए ज़र्फ़ सां लाॻापो ॾेखारे थो, पर उहो छा आहे, उन मां असांखे अंदाज़ जी ख़बर पवे थी। ठीकु आहे, अंदाज़ जी ख़बर पए थी, माकोड़ी कीअं हले थी, कहिड़े अंदाज़ में हले थी, तमामु आहिस्ते हले थी। त तमामु बि छा आहे, ज़र्फ़ आहे, आहिस्ते बि छा आहे, ज़र्फ़ आहे। हाणे ॾिसूं क़दुरु, त उहे मिसाल मां लिखां थो, हू ॾाढो होशियारु आहे। हू ॾाढो होशियारु आहे। हाणे होशियारु त असांजी सिफ़त आहे, पर अगरि मां चवां थो त ॾाढो, इहो उनजी छा ज़ाहिर करे थो, केतिरे क़दुरु होशियारु आहे उहो, ॾाढो होशियारु आहे। केतिरे क़दुरु होशियारु आहे, ॾाढो होशियारु आहे। त ॾाढो छा आहे असांजो, उहो ज़र्फ़ आहे। ठीकु आहे, जेको सिफ़त सां लाॻापो ज़ाहिर करे ऐं क़दुर जी माना ॾेखारे थो, त उनखे असां ज़र्फ़ चवंदासीं। उमेदु कयां थो तव्हांखे ज़र्फ़ जो कॉन्सेप्ट सही नमूने सां वाज़े थी वियो हूंदो। अचो हाणे ज़र्फ़ जा क़िस्म जेके आहिनि उनखे असां पढ़ूं था। ज़र्फ़ जा क़िस्म जेके आहिनि न, उहे असांजा आहिनि 4 मुख्य। ठीकु आहे, 4 आहिनि। हाणे ज़र्फ़ जे क़िस्मनि में पहिरियों ज़र्फ़ ज़मान आहे। जॾहिं लफ़्ज़ ज़मान अचे थो न, ज़मान, त ज़मान जी माना छा आहे, तव्हां ॿुधो हूंदो न, ज़मान हाल, ज़मान माज़ी, ज़मान इस्तमरारी या ज़मान मुस्तक़बिल वग़ैरह, इहे जेके आहिनि। हाणे ज़मान जी माना हूंदी आहे वक़्तु। ज़मान जी माना छा हूंदी आहे, वक़्तु। हाणे उहे लफ़्ज़ जेके वक़्त जी माना ॾेखारनि था, त उहे कहिड़ो क़िस्म हूंदा आहिनि, ज़र्फ़ जो, ज़र्फ़ ज़मान हूंदा आहिनि। उहे कहिड़ो क़िस्म हूंदा आहिनि, ज़र्फ़ ज़मान हूंदा आहिनि। हाणे उहे लफ़्ज़ कहिड़ा कहिड़ा आहिनि जेके ज़र्फ़ ज़मान
वारे क़िस्म जो मिसाल आहिनि। जीअं मां तव्हांखे अॻ में ई पढ़ायो त अॼु जेको आहे उहो छा आहे, ज़र्फ़ ज़मान आहे। ऐं सुभाणे बि वक़्त खे ज़ाहिर करे थो। ठीकु आहे, सुभाणे बि छा खे ज़ाहिर करे थो, वक़्त खे ज़ाहिर करे थो। ऐं काल बि छा आहे, उहो बि वक़्त खे ज़ाहिर करे थो। त ज़र्फ़ ज़मान में अचे थो, ज़र्फ़ ज़मान जो क़िस्म आहे काल बि। ऐं हींअर बि छा आहे, वक़्त खे ज़ाहिर करे थो। हाणे बि छा आहे, उहो ज़र्फ़ आहे, पर ज़र्फ़ कहिड़ो आहे, ज़र्फ़ ज़मान आहे। ठीकु आहे। या देर या सवेर, यानी कि जेके बि लफ़्ज़ वक़्त खे ज़ाहिर करनि था, जीअं मां चवां थो काल, सुभाणे, हींअर, हाणे, देर, सवेर या हमेशा, जेके बि वक़्त जी माना ॿुधाइनि, हमेशा बि छा आहे, वक़्त खे ज़ाहिर करे थो न, त हमेशा जे लाइ। या मिसाल मां चवां जॾहिं बि कंहिं वक़्त जी ॻाल्हि करे थो न, जॾहिं या तॾहिं, इहे बि छा जी ॻाल्हि ज़ाहिर करे थो, वक़्त जी ज़ाहिर करे थो। या पोइ मां चवां पोइ, या मां चवां थो अॻु। ठीकु आहे। या मां चवां थो सदाईं तव्हां महिनत में रुधल हूंदा आहियो। त इहे जेके न लफ़्ज़ जिथे बि जुमिले में अची वञनि त तव्हां उहो सम्झी वेंदा कयो त इहे छा आहिनि, ज़र्फ़ आहिनि, पर ज़र्फ़ ज़मान आहिनि। उन खां बाद में ज़र्फ़ मकान हूंदो आहे। हाणे मकान जेको आहे, तव्हां सिर्फ़ु उनजे लफ़्ज़नि जी माना तव्हांखे ख़बर हुजे न, तव्हांखे ऑटोमेटिकली ख़बर पइजी वेंदी त इहो कहिड़े क़िस्म वारो ज़र्फ़ जो कहिड़ो क़िस्म आहे। मकान जी माना हूंदी आहे जाइ या जॻह। जाइ या जॻह खे कहिड़ा लफ़्ज़ ज़ाहिर कंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे मिसाल मां चवां थो त कोप पियो आहे, कोप किथे पियो आहे। ठीकु आहे। या मिसाल मां चवां थो त मूंखां हथ मां जेको आहे न हेठि छा किरी पियो, का शइ विञाइजी वञे त मां हेठि ॾिसंदुमि त हेठि छा आहे, उहो हुनजी जाइ खे ज़ाहिर करे थो। कहिड़ी जाइ ॾे मां इशारो कयां थो, हेठि कयां थो। या मिसाल हवाई जहाज़ जॾहिं नंढा ॿार ॾिसंदा आहिनि त छा चवंदा आहिनि, उहो मथे हवाई जहाज़ वञे थो, मथे छा आहे, उहो जाइ खे ज़ाहिर करे थो। ठीकु आहे। या वरी का शइ जेका आहे अंदरि पई हूंदी आहे, का शइ ॿाहिरि हूंदी आहे, त इहा बि छा हूंदो आहे, उहो हुनजी जाइ ॿुधाईंदो आहे त हिन जॻह ते इहा शइ आहे। या का शइ वेझी हूंदी आहे त हुनखे असां हिते चवंदा आहियूं, हिते वेहो। या कंहिंखे परे वेहणो हूंदो आहे त हुनखे त चवंदा आहियूं असां हुते वेहो। ठीकु आहे। हिते वेहो या हुते वेह, ॻाल्हि साॻी आहे। या अगरि असां चऊं था त कहिड़ी जॻह ते अॻियां बीहो या पोयां बीहो, त इहे बि जेके आहिनि लफ़्ज़ छा खे ज़ाहिर करनि था, मकान आहे, जाइ आहे, कहिड़ी जॻह ते का शइ खड़ी आहे। या हेॾां, ठीकु आहे, हेॾां या होॾां। ठीकु आहे। त इहे जेके आहिनि न, इहे लफ़्ज़ छा था करनि, इहे जाइ खे ज़ाहिर करनि था। अॻियां आहे, पोयां आहे, कहिड़े हंधि आहे, कहिड़ी जाइ ते आहे, हेॾां आहे, होॾां आहे, हिते आहे, हुते आहे, अंदरि आहे, ॿाहिरि आहे, हेठि आहे, मथे आहे, कहिड़ी जॻह ते आहे। मतिलबु जिथां उहे लफ़्ज़ जंहिं महिल जाइ जी ख़बर पवे थी, जेके जाइ जी माना ॾेखारनि था, त उहे छा हूंदा, ज़र्फ़ मकान जो क़िस्म हूंदा आहिनि। उन खां बाद में ज़र्फ़ तमीज़ आहे। हाणे लफ़्ज़ जेको तमीज़ आहे न, तमीज़ जी अगरि असां माना ॾिसूं न, त तमीज़ जी माना हूंदी आहे दस्तूर। या वरी हिन जी माना रीत बि हूंदी आहे। ठीकु आहे। कहिड़ी रीत या कहिड़े दस्तूर मूजिबि। त हाणे मिसाल हरू भरू जेको लफ़्ज़ आहे, हरू भरू चवंदा न, हरू भरू तूं जेको आहे पंहिंजो वक़्तु ज़ाया कयो, टाइम सां करियर का न हलाईं, अकेडमी ते पढ़ियां त अॼु का न का तव्हांखे नौकिरी हुजे हा। उन खां बाद में मूं मस त मास्तरी वरिती आहे। ठीकु आहे। हाणे अहिड़ा लफ़्ज़ जेके उनजी दस्तूर या रीत ज़ाहिर करनि था। या मिसाल का शइ तमामु सुठी आहे, ठीकु, उन मां अंदाज़ बि उनजो ख़बर पवे। या का शइ जेका आहे उहा तमामु उहा जेका आहे उहा घणी आहे, घणो आहे या थोरो आहे। ठीकु आहे। या का शइ ॾाढी आहे, तव्हांखे न ॾाढो भलो लॻंदो आहे, ॾाढो। ठीकु आहे। घणो, तमामु, मस हरू भरू, मतिलबु कहिड़ी रीत जेको आहे उहा आहे, तव्हांखे उहा पसंदि या कहिड़ी रीत जेका आहे। या मिसाल जेकर आहे, ठीकु। या तकिड़ो, उनजी रीत जेका आहे उहा कहिड़ी आहे, कहिड़ी रीत हले थो, तकिड़ो हले थो। या उहो कीअं हले थो, होरियां हले थो। ठीकु आहे। या उहो आस्ते हले थो, या उहो तेज़ हले थो। त इहे जेके आहिनि, इहे रीत खे ज़ाहिर कंदा आहिनि, इहे दस्तूर खे ज़ाहिर कंदा आहिनि लफ़्ज़।
त इहे बि छा आहिनि, इहे ज़र्फ़ आहिनि। हरू भरू, मस मस, तमामु, घणो, ॾाढो, जेकर, तकिड़ो, होरियां, आस्ते, तेज़, इहे छा आहिनि, ज़र्फ़ तमीज़ जा क़िस्म आहिनि। आख़िरी ज़र्फ़ आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं ज़र्फ़ नफ़ी। नफ़ी जी माना हूंदी आहे नाकारी, यानी कि जंहिंमां नाकार जी माना निकिरे। नाकारा जी माना कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ ॾींदा आहिनि, मिसाल चवंदो आहियां न, ठीकु आहे, हलंदे न, ठीकु आहे, तो मानी खाधी आहे न। त हाणे न छा आहे, उहो नफ़ी जी माना ॾेखारे थो। हू स्कूल न वियो आहे, हुन अॼु जो लेक्चर न ॿुधो आहे, त इहे छा आहिनि न जिथे अचे थो, या कोन, या नको, ठीकु आहे। त इहे जेके आहिनि, या अगरि तव्हां चओ था की न, इहे जेके लफ़्ज़ आहिनि न जंहिंमां न नाकार जी माना निकिरे, इहे छा आहिनि, ज़र्फ़ नफ़ी आहिनि, ठीकु आहे। हाणे अच्छा, हिकिड़ो जेको आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी में म जेको आहे न लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे, म। हाणे म जेको आहे न, म जी माना बि छा हूंदी आहे, न, ठीकु आहे। हाणे उन जेका शाइरी आहे उहो तव्हांखे मां ॿुधायां थो। हू चवनी तूं म चओ, हू चवनी तूं म चओ। हाणे म चओ न, तूं न चओ, वाता वराए, अॻु अॻराई जो करे ख़ता सो खाए, अॻु अॻराई जो करे ख़ता सो खाए। अॻिते हिन जी लाइन आहे, शायदि ईअं आहे त पांद में पाए वियो कीने वारो की न की, ठीकु आहे। जेको बुग़्ज़ वारो हूंदो आहे, कीने हसद वारो हूंदो आहे, उहो पाण सां गॾु कुझु ई न खणी वेंदो आहे। त हाणे इहे म जेके आहिनि न, म जेको आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजी शाइरी में तमामु घणो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे। त उहो बि तव्हां जेको आहे उनजी माना बि तव्हां म जी माना छा हूंदी आहे, न तव्हां लिखींदा कयो। अचो त मां तव्हांखे भला जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेका शाइरी आहे उन जे हवाले सां अकबर लगारी जो जेको सेक्रेटरी एजुकेशन, उनजो बुक लिखियलु आहे सिंधी अदब जो मुख़्तसर जाइज़ो। हाणे इन में तव्हांजो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे 133 पेज ते हुयो शायदि, 133 अच्छा 131 शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी। हाणे इन में तव्हांजो म जेको आहे, जेको ज़र्फ़ इस्तेमालु थियलु आहे, उहो ज़र्फ़ अथव तव्हांजो वही, हू चवनई तूं म चओ, माना तूं न चओ, वातां वराए, अॻु अॻराई जो करे ख़ता सो खाए, पांद में पाए वियो कीने वारो की न की। यानी कि इस्लाम अमन जो दीन आहे, उन में अॻराई करणु हराम आहे। जंहिं बि अॻराई कई आहे उन हीअ ख़ता खाधी आहे, ठीकु आहे। उन खां अलावा म जो लफ़्ज़ जेको आहे, म जो लफ़्ज़ तव्हांजो इस्तेमालु थियो आहे, अच्छा हीअ आहे, ठीकु आहे। हीअ आहे तव्हांजो मोटी मरां म माए, माना चए थो मोटी करे मां न मरां, मोटण खां अॻे मरां। मोटी मरां म माए, मोटण खां अॻे मरां, लुछी लालन लाए, शाल पंधियसि पेर ते। हिन जो मतिलबु इहो आहे त जेको बि मक़सदु जे कढ तव्हां लॻो न, पंहिंजी जदोजहद जे दौरान पोइते मोटण जो तसवुर बि न करणु घुरिजे, ऐं मक़सदु जान खां बि वधीक अहम हुजणु घुरिजे। मक़सद जी राह में मरणु कंहिं बि हालत में बेमक़सदु न आहे। चए थो न मोटी मरां म माए, यानी कि मोटीअ जी मां न मरां, पर जेको मक़सदु आहे न, मां मक़सद खे हासिलु करे जेको आहे, हासिलु करण दौरान मरां, त पोइ बि मां जेको आहे उहो क़बूल आहे। पर जेको मां मक़सदु हासिलु कयां थो, जंहिंजे लाइ मां महिनत कयां थो, त उहो मां पहिरियों हासिलु कंदुसि। बाक़ी अगरि जे उहो मक़सदु हासिलु मां नथो कयां ऐं ईअं ई मां मरी वञा थो, त मुंहिंजो बेमक़सदु जेको आहे मुंहिंजी ज़िंदगी थी वई। त हाणे इहे जेके आहिनि शाइरी जेकी आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी, उन में म जेको लफ़्ज़ आहे उहो ज़र्फ़ तौरु जेको कमु आंदो वियो, उहो अहिड़े हिसाब सां आंदो वियो। उमेदु कयां थो तव्हांखे ज़र्फ़ ऐं हुन जा क़िस्म सही तरीक़े सां सम्झ में अची वेंदा। मिलूं था नेक्स्ट वीडियो लेक्चर में, तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।